बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे PTL मरकज़ जे तरफ़ां जेको ऐलान कयो वियो आहे तहरीक जो, जंहिंजी शुरूआति अॼु असीं कारन झंडनि जे हवाले सां पंहिंजे स्कूल ते करे रहिया आहियूं। शुरूआति जी हाणे आगाज़ साईं लियाकत खे अर्ज़ु कंदो त हू पंहिंजो ख़्यालनि जो इज़हार करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। और लियाकत अली तलका सदर तलका गुड़ाबारी। जीअं त असांजे मरकज़ जे सॾ ते अॼु खां असांजी जेका हीअ तहरीक जो शुरूआति जेको आगाज़ थिए पियो कारिन पटियुनि ऐं कारन झंडनि सां। असांजे हिन तहरीक जो मक़सदु इहो आहे त असांखे DRA न पियो ॾिनो वञे ऐं उन सां गॾोगॾु हिन वक़्तु जेको असां ते हिकिड़ो वार कयो वियो आहे, जेको असांखां असांजे बचनि ते असां ते उन्हनि जो जीअण जो हक़ु खसियो वियो आहे, असांजी पेंशन ते धाड़ो आहे, उनजे ख़िलाफ़ु जेको सो हीअ तहरीक जो आगाज़ थी चुको आहे। असांखे हाणे जीअं जीअं अॻियां हीअ तहरीक वधंदी त असांखे मरकज़ हुकुम कंदो। इनशाअल्लाह असां पंहिंजे मरकज़ जे हुकुम खे लबैक चवंदे अॻियां वधण जी कोशिशि कंदासीं। असां हुकूमत खां इहो मुतालबो था करियूं त असांजा जेके जाइज़ हक़ आहिनि, जाइज़ मुतालबा आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते हल कयो वञे। ॿी सूरत में असां जेको लाइअमल जुड़ंदो इनशाअल्लाह असां उन्हनि पंहिंजी वॾनि खे लबैक कंदासीं।